गुंजार कंदी जा मुँह खां पोइ, गुंजार कंदी जा मुँह खां पोइ, तैं जिंदड़ी जो मां झुरणो हाँ। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद दोस्तों, कहिड़ा हाल अहवाल, ख़ुश आहियो, ख़ैर खैरियत आहे। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं हाला भिट शाह ते ऐं यकीनन मोबाइल स्क्रीन में साम्हूं साम्हूं अवां ॾिसंदा हूंदो जेको नालो नज़र पियो अचे उहो शेख अयाज़ हो। जी हाँ, शेख अयाज़ जो नालो को नंढो नालो न आहे, यकीनन सिंध जो महान शाइर आहे। सो उनजी आख़िरी आराम गाह ते असां हिन वक़्तु मौजूद आहियूं ऐं मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा वाल साहब बाबा साईं मोहम्मद सईद जलबाणी ऐं उन सां गॾु सैयद रंगल शाह राही ऐं पाण राजा रिज़वान जलबाणी। सो अॼु आयासीं, हाज़िरी भरीसीं लाखणी लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते आयासीं। हाज़िरी भरण बाद कोई दिलि चयो त बिल्कुलु हलिजे शेख अयाज़ जी आख़िरी आराम गाह ते ऐं उते कुलनि जा जेके तोहफ़ा आहिनि पेश कजनि ऐं दीदार बि कजे। सो हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ऐं बिल्कुलु मूंसां मां ॾिसी सघंदा हूंदो, तव्हांखे विज़िट बि कराईंदुसि जेकॾहिं मां शेख अयाज़ जी आख़िरी आराम गाह ते कोन आया आहियो त। कराड़ ढंढ जेका आहे उहा बि भर में मौजूदु आहे ऐं हीउ ॿेड़ो आहे, ॿेड़े जो मंज़र वञ ॾिसो पिया, तव्हांखे ॾेखारींदो हलंदुसि। जी हा, उनखां बाद में हीउ जेको लोही दीवार ॾिनल आहे चबूतरा टाइप जीअं हूंदो आहे ईअं ई लॻल आहे ऐं विच ते हीअ जेका आख़िरी आराम गाह आहे शेख अयाज़ जी। सो हीअ मूंसां अज़ीम शख़्सियतूं आहिनि मुंहिंजा बाबा साईं मोहम्मद सईद जलबाणी साहब ऐं उन्हनि सां गॾु सैयद रंगल शाह राही, पाण सुगड़ बि आहिनि, शाइर बि आहिनि, सुठा माण्हू आहिनि। सो अॼु असांजो गैदरिंग में जेको हीअ टूअर हुयो आयासीं ऐं साईं बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो न सिधो सिधो मुंहिंजे ख़्याल में ॾखिण तरफ़, जी आहे ॾखिण तरफ़ म्यूज़ियम बि आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां म्यूज़ियम आहे ऐं उनखां बाद में ही साम्हूं साम्हूं गॾिजाणी थींदी आहे मुंहिंजे ख़्याल में, जिते ख़ूबसूरत मंज़र आहिनि।